द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खज़ानो 199। अॼु जा सिंधी अखर आहिनि रेढार या चरवाहो, मुखड़ी, कली, अख या गौच। कमाई ख़र्च जो तख़मीनो, कमाई ख़र्च जो तख़मीनो। चमड़ी या फिको रंग, मेंह या सान। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। राम खे रेढार को कमु पसंदि न आयो। गुलाब जी मुखड़ी गुल बणिजे त पटाटे जी अखि पटाटे जो ॿूटो पैदा करे सघे थी। सरकार हर साल पंहिंजी कमाई ख़र्च जो तख़मीनो बजट पेश कंदी आहे। मरियल जानवर जी चमड़े जो रंग फिको नज़र अचे पियो। सिंधी पहाको मेंह चए गांइ खे हल पुछ कारी यादि अथव। सिंधियत सुहिणी रहे।